भूज हिंदू पंचायत पारां लाल मंदिर में इसरा यूनिवर्सिटी अस्पताल के तावन से दिल की बीमारियों के इलाज लाए एक ॾींहं जी तबई मुफ्त इमदादी कैंप कायम कई वई, जिते 200 खां वधीक मरीजन जो चेकअप करे मुफ्त में दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। उन मौके ते अगुणे MPA हिंदू पंचायत के सदर लक्ष्मण दास पेरवाणी, डॉक्टर राजकुमार ऐं ॿियनि सिंधी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही असां जेका कैंप ही आहे अॼु हार्ट जी कैंप ही आहे इसरा वारनि जे ताउन सां फ्री ऑफ कास्ट में मेडिसिन्स वग़ैरह ही हू असां पंचायत तरफ़ां हिननि जा फूड खाधो पीतो असां पंचायत तरफ़ां हिननि खां ऐं असांजी ही पहिरीं कैंप आहे। इन खां पहिरीं असां शुगर जी कैंप हई हुई। हाणे असांजो आहे त रेगुलर असां मंथली बेसिस ते ये कैंपूं हणूं सभिनि जूं, माना आई जूं बि हणूं शेड्यूलाइज़ करे फ्री ऑफ कास्ट मीर प्रकाश शहर वारनि लाइ ही सभिनि लाइ ओपन। मीर प्रकाश शहर वारनि लाइ ही वॾी नेमत आहे ऐं असां कोशिशि कंदासूं त तव्हांजे तावन सां मीडिया जे तावन सां ही वधि में वधि तव्हां इन्हनि खे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो, माण्हुनि खे ॿुधायो त जीअं असांजूं हिते कैंपियूं शुरू थियनि त उन मां वधि में वधि असांजो मीर प्रकाश जो शहर जो माण्हू फ़ाइदो वठी सघे, ॿाराड़ी जो शहर जो माण्हू, छो त ही सभु फ्री ऑफ कास्ट आहे। मां ॿुधाईंदो हलां त लोहाड़ा हिंदू पंचायत वेलफेयर पंचायत जेको आहे असां जेका चैरिटेबल हॉस्पिटल आहे उहा त काफ़ी सालनि खां हिते फ्री ऑफ कॉस्ट कमु करे पई, पर असां जेको आहे सोचियो अञा छो न त मीर प्रकाश जे शहर ऐं जी पसकरदा जे शहर जे लाइ अञा कुझु वधीक बहितर सर्विस प्रोवाइड। असां प्रीवियस 2008 खां असांजी ॿाहिरि चैरिटेबल क्लिनिक हले थी, जिथे असीं फ्री ऑफ कास्ट सर्विस ॾियूं था, को चार्जिस कोन्हे, नॉट अ सिंगल रुपीज़, जंहिंमें असीं पेशेंट जी शुगर, नेबुलाइज़र, ECG ऐं मेडिसिन बि प्रोवाइड कयूं था, उहा बि मल्टानेशनल कंपनी जी। ऐं फर्दर बि असांजी कोशिशि हूंदी त असीं वधि खां वधि फैसिलिटेट करे सघूं। असां विच में ॿियूं बि फैसिलिटीज़ ॾींदा रहंदा आहियूं, कैंपियूं असांजूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि, पर हाणे बेसिकली असां हिकिड़ो पैक्ट फिक्स कयो आहे त हर 3 महीने तव्हांखे हिते मल्टी स्पेशलिटी कैंप लॻंदी। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंधी न्यूज़।